अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। दौलतपुर सफ़न आइडियल स्कूल सिस्टम में रिज़ल्ट अनाउंस डे वॾे शान ऐं शौक़त सां मल्हायो वियो। प्रोग्राम जी शुरूआत तिलावत कलाम पाक सां कई वई। ख़ूबसूरत प्रोग्राम में शागिर्दनि तोड़े उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो माहौल इंतहाई ख़ुशगवार ऐं पुरजोश हो, जिते ॿारनि जे चेहरनि ते ख़ुशी साफ़ ज़ाहिर नज़र अची रही हुई। इम्तिहानी नतीजे ऐलान सां गॾु शागिर्दनि में वॾो जोश जज़्बो ॾिसण वटां हो। ख़ासि करे कामयाब शागिर्दनि खे ट्रॉफियुनि ऐं मेडल सां नवाज़ियो वियो। उन मौक़े ते उस्तादनि चयो त महिनत कॾहिं बि ज़ाया न थी वञे। शागिर्दनि खे हमेशह इल्मु हासिल करण लाइ जिदोजहद जारी रखणु घुर्जे। शागिर्दनि पंहिंजे ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त संदनि कामयाबी वालिदैन ऐं उस्तादनि जी महिनत जो नतीजो आहे। तक़रीब में मुख़्तलिफ़ टेबलोज़ तक़रीरूं पिणु पेश कयूं वयूं, जंहिं माहौल खे वधीक दिलकश बणाए छॾियो। आख़िर में स्कूल इंतिज़ामिया वालिदैन ऐं महिमाननि जो शुक्रियो अदा कंदे चयो त अहिड़ियूं तक़रीबूं शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ तमामु अहम आहिनि। आख़िर में शागिर्दनि में खाधो पिणु तक़सीम कयो वियो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।